बांग्लादेश में आम चूंडुनि लाइ वोटिंग जो अमल जारी। पोलिंग जो अमल बिना के वक़्फ़े जे पाकिस्तानी वक़्त मूजिब 3:30 वॻे ताईं जारी रहंदो। चूंडनि में 50 सियासी पार्टियूं शरीक 12 करोड़ 7 लख खां वधीक वोटर वोट जो हक़ इस्तेमाल कंदा। 300 पार्लिमानी सीटनि लाइ बांग्लादेश नेशनलिस्ट पार्टी, बांग्लादेश जी जमात इस्लामी, नेशनल सिटीज़न पार्टी ऐं जमाती पार्टी समेत 1981 उम्मीदवार मैदान में लथल। हुकूमत ठाहिण लाइ 151 सीटनि जी अक्सरियत हासिल करण लाज़मी। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जे चवण आहे त डील न थियण ते पोइ भेरे मिडनाइट ऑपरेशन कयो। हिन भेरे ॾिसूं था त ॻाल्हियुनि जो कहिड़ो नतीजो निकिरे थो। का ठोस शइ त नाहे थी ईरान सां डील तरजीह आहे। उमीद आहे त ईरान जो बर्ताव हिन दफ़े वधीक ज़िमेदाराणो ऐं मुनासिब हूंदो। अमेरिकी सदर ट्रम्प जी व्हाइट हाउस में इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू सां मुलाक़ात। ईरान मामले ते ख़यालनि जी ॾे वठि। मली जे इलाइक़े मेमण ॻोठ वेझो झग मां 2 लाश ऐं हिकु औरत ज़ख़्मी हालत में हथ। पुलिस जो चवण आहे त हथियारबंदनि फायरिंग करे 2 ॼणनि खे क़तल ऐं औरत खे ज़ख़्मी कयो। ज़ख़्मी औरत बयान ॾिनो आहे त 2 अणॼातल माण्हू फायरिंग करे फ़रार थी विया। वाक़े वारे हंध तां 9mm गोलियुनि जा फ़ोल ऐं 2 मोटरसाइकिलूं हथ कई वई आहिनि। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रोड हादसनि सबबि 2 भाइरनि समेत 2 ॼणा फ़ौत। कोटड़ी कबीर भरिसां रोड हादसे में ज़ख़्मी थियल 2 भाइरनि गमबची अस्पताल में दमदणी हवाले कयो। नबीसर थर्मा रिक्शा जे टक्कर में ज़ख़्मी थियल नौजवान हैदराबाद जी अस्पताल में फ़ौत।